पूरे मुल्क जियां बाडर में रबीउल अव्वल मुबारक महीने दौरान अल हुसैनिया जमात पारां हाफिज़ अब्दुल कदीर जूणे जो, अली रज़ा हुसैनी, फ़कीर हुसैन गोपांग, हुसैनी रज़ा जूणे जो, फ़कीर गुलाम नबी ॾहोट जी अॻवानी में ईद मिलादुलनबी जे सिलसिले में शानदार रैली कढी वई, जंहिंमें सरकार जी आमद मरहबा, मदनी जी आमद मरहबा जे नारनि सां समूरो शहर गूंजी उथियो। ईद मिलादुलनबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां दरगाह शरीफ़ खां रेलवे फाटक ताईं हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंमें अल हुसैनिया जमात जे आलमनि माण्हुनि खे बयानु कयो त हीउ महीनो बरकतुनि वारो महीनो आहे। हिन महीने में सभिनी नबियुनि जो सरदार हिन दुनिया में अची असांखे कलमो पढ़ायो ऐं हक़ सच जी वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। असां वॾा ख़ुशनसीब आहियूं जो ईद मिलादुलनबी मल्हाए रहिया आहियूं। अल्लाह जे महबूब आख़िरी नबी नबियुनि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा उम्मती आहियूं। रैली में शरीक थींदड़ आका इनामदार हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातुनि ते वॾे जोश ऐं जज़्बे सां झुमंदे सरकार जी आमद मरहबा, मदनी जी आमद मरहबा जा नारा लॻाया। आख़िर में आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पारां रैली में मिठायूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़।